الحمدلله والصلاة على نبيه والوزن والفضل والعدل والنظم والعزم بالجزم بوحدته بكبريائه بسلطان وبإعلان وبإتقان وبإيمان وبيان في فرقان وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدة موحدا بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونصب ووصف في الكمال لا شريك له ولا نظير له ولا مثل له ولا مثال له ولا كفوا له ولا نظير له ولا مشير له ولا شريك له ولا جلد بلد ولد جسد رسو جزء عظم نظم ولا جذب وصف عيب كعب بيت خصملا ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له قرآن بدھی بٹے نکری آیا سبحان اللہ ونشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والحكاية والعناية أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو عدوة نظمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى الحمد لله. وقال الله تعالى في مقام آخر وإذ ابتلى ربه بكلمات فأتمهن قال जेके कुरान वणी ॾाढा सुभान अल्लाह चयो तुझे सुभान अल्लाह जे करे मलाइका जन्नत में ठाऊका बाग हणाईंदा हिक सिर सोन जी लॻंदी ॿी सिर चांदीअ जी लॻंदी ऐं मरहूमनि जी क़बरुनि ते बि अल्लाह से अॼु क़ुरान जी रहम जो मींहुं थो वसाए मरहूम हिदायतुल्लाह ॿिया ॻोठ जा जेके बि असांजा सुञाण वारा बग़ैर सुञाण वारा जहान छॾे विया आहिनि अल्लाह सभिनी जी क़बरुनि ते क़ुरान जी रहमत जा मींहं वसाए وقال الله تعالى في مقام آخر
वइज़ इब्तला रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन्न क़ाल इन्नी जाइलुक लिन्नासि इमामा वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र वसयुजन्नबुहल अत्क़ल्लज़ी युती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वज्हि रब्बिहिल आला वलसौफ यरज़ा। उस्ताद भी लाउड एड़ा खोलिया न मैं शिकारपुर ताईं दुआ कंदो वञास अल्लाह कंदो जन्नत में भी को साउंड जो दुकान खोलींदे उते भी तुझे लाउड ते वाइज़ कंदासीं। खुदा जो कसम हिन वक्त शदाद कोट में सही लाउडन जो हक अदा करे तो एजाज ही को साउंड तो करे अल्लाह इन जी रोज़ी में बरकत फरमाए। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिअबी बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु अंत साहिबी फिद दुनिया वल आखिरा। सोने सिद्दीक़ जा आशिक जो सुभान अल्लाह। अंत साहिबी फिस सफर वल हज़र अंत साहिबी फिल मज़ार अंत साहिबी फिल गार अंत साहिबी फिल हौज़ वल कौसर। वक़ाल अबू बकर रज़ियल्लाहु ताला अन्हु हुब्बिबा इलय्या मिनद दुनिया सलासुन अन-नज़रु इला वजहि रसूलिल्लाह व अन यकून बिनती फी बैत रसूलिल्लाह व अन यकून इन्फाक़ माली अला रसूलिल्लाह। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके जागो था आवाज़ बुलंद मुझे हबीब करीम सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ते ॾाढा दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अवल तारीफ उन जी जै जोड़ियो ही जहान। ईअं न मुजाहिदन वारी सुभान अल्लाह थकिजी त न पिया हो न। मां वियोसि मग़रिब खां पोइ वाइज़ करण नसीराबाद वगणनि जे भरिसां हेतम सोहो ॻोठ आहे। 3 सालनि खां पोइ हिकिड़े नौजवान खे यको दुआ घुराईंदो हो। शादीअ खे 10 साल थी वियासीं। यको माखों दुआ घुराईंदो हो। अल्लाह से मुंहिंजी दुआ क़बूल कई। रब हुनखे पुट जी औलाद ॾिनी। पोइ हुन बास बासी त साईं मूंखे पुट ॼायो त तव्हांखे घुराईंदुसि। अल्लाह से हुन नौजवान खे पुट ॾिनो। हुनजी ख़ुशीअ में वाइज़ कयमि। भाऊ मंठार अली सां राब्तो हले पियो। मूंखे जे शाह साहिब असांजे साजुरी ईंदे बि तुंहिंजी आख़िरी दुआ जे होॾों थी ईंदे बि तुंहिंजी आख़िरी दुआ। मां चयो भला पोइ हुननि मुरीदनि खे राज़ी करे पोइ हेॾे था अचो। हेॾे हूअं ई आख़िरी दुआ आहे। अल्लाह से मंठार अली के भी पुत्र जी औलाद ॾींदो। वरी ख़ुशीअ में क़ुरान पढ़ंदासीं। जंहिंखे औलाद कोन्हे मां सभिनी जे लाइ दुआ थो कयां। अल्लाह सभिनी बे औलादनि खे नरीना औलाद ॾे। अल्लाह उन्हनि जे दीन जो वारिस पैदा फरमाए। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। भिटाई भी पढ़ा पियो रब जो क़ुरान भी पढ़ा पियो। जेके भिटाई के मञींदा आहिनि उहे सुभान अल्लाह चवनि। अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान। नवाज़े नेमतुन सां पोइ कयईं किरोड़े एहसान। अशरफुल मखलूकात चई वे तर वधायईं मान। सचो जो सुबहान फबिअई आलाई रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ते तो सारी रात जागी जिन याद कयो सुबहान।
आशिक अब्दुल लतीफ चवे तन जी मिट्टी बि लधो मान ओ कख सड़न पन सड़न सड़े साओ गाओ जनरी जायो अलाह तो न चेतन के ओ जेकी अल्लाह अल्लाह कन से दुख्या की नरन न लालच का दुनिया जी न कुब्योई था घुरने से सदाई खुशरन जनरी झायो पंजे रब के अल्लाह ईद मोहम्मद अख मारे के जाए इन्हें भी सैयद जी खिदमत कही अल्लाह इन्हें के भी औलाद नरी नाता फरमाए शादो फरमाए अख मारे कर मुझे महबूब मोहम्मद के डिठो जन ही कवारे आ तड़पंदो सोई सजण लय त उम्र सारी आ अल्लाह करे ता असांखे निंड में मदीने वारे साईं जो दीदार नसीब थिए आमीन जो ॾाढा मुझे महबूब मोहम्मद के डिठो जन ही कवारे आ तड़पंदो सोई सजण लय त उम्र सारी आ ये सोशल मीडिया जो साथी नालो इम्तियाज अली अल्हम्दुलिल्लाह ताके ना लाइव प्रोग्राम भी हलाए पयो रिकॉर्डिंग भी करे पयो पूरी दुनिया में ता जो जलसो दिखारे पयो अल्लाह ने इम्तियाज अली जी मेहनत भी कबूल फरमाए मुझे महबूब मोहम्मद के डिठो जन ही कवारे आ तड़पंदो सोई सजण लय त उम्र सारी आ कोई या कलीमुल्ला त कोई या सफीउल्ला कोई या नजीउल्ला त कोई या खलीलुल्ला पर ज़ात सभिनी में ये तो को सखिन जो गोठा अणघुरी सैयद जी भी खिदमत कई दऊं अल्लाह इन्हनि जी रोज़ी में बरकत फरमाए मुझे महबूब मोहम्मद के डिठो जन ही कवारे आ तड़पंदो सोई सजण लय त उम्र सारी आ कोई या कलीमुल्ला त कोई या सफीउल्ला कोई या नजीउल्ला त कोई या खलीलुल्ला पर ज़ात सभिनी में सजण मोहम्मद तू जी त भलारी आ सुभान अल्लाह नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान साहबा जिंदाबाद शान अहल बैत जिंदाबाद जमीयत उलमा इस्लाम जिंदाबाद नारे तकबीर मोहम्मद असलम को पुछम त भला ॾियो हाल महमूद आहे ते हा से अञा आहे मां चयो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह हयाती में बरकत अल्लाह से शफा दे अञा हिन के याद मस किम त हिन जो नारो लगो मां चयो महमूद जो आवाज आहे हिन यार जी भी पुरानी यारी आहे अल्लाह कबूल फरमाए जॾहिं मूंखे गाॾड़ी न हूंदी तव्हांजे ॻोठ सां त पुराणो ताल्लुक आहे हा तव्हां सां त पुराणो ताल्लुक आहे जो मींहं जी मौसम में बरसात जी मौसम में मरूम हिदायतुल्लाह मोहम्मद असलम ट्रैक्टर ते खणी ईंदा हुआ मोटरसाइकिल ते खणी ईंदा हुआ हिते क़ुर पढ़ंदा हुआसीं साईं शमसदीन साहिब सां गॾु महमूद सां गॾु सफ़र कंदा हुआसीं कारुनि में वञी करे साईं शमसदीन बलोचिस्तान जी कुंड कुड़श में असांखे वठी क़ुर पढ़ाई अल्लाह से पोइ पंहिंजूं गाॾड़ियूं ॾिनियूं हिन ॻोठ सां मुंहिंजो 2010 खां वठी ताल्लुक आहे अल्लाह कबूल फरमाए आमीन मुझे महबूब जे मुल्क मदीने जगड़ो मट न आबियो मुल्क तोड़े दुनिया तसारिया जेके सोने अलीअ जा आशिकन उहे सुभान अल्लाह चवनि दिल चवे थी त अलीअ जे बचड़े इमाम हुसैन जे शान में ॿ लफ़्ज़ पढ़ा जोड़े जोड़ जहान जे पाण कयाई परवार हामी हादी हाशिमी सुहन सब सरदार सूह सहाबा सथ में मज मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार हुआ है कांदा हबीब सी सादो फरमाए हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे ये न जेके हेदरीन हुए सुभान अल्लाह हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे
चेतो हुसैन तैयब हुसैन तागिर हुसैन जो त प्यारो नाम आगे हुसैन नालो व अज़मतुन जो हुसैन उनवान व जुर्रतन जो हुसैन सरदार व जन्नतिन जो हुसैन रहबर व मुजाहिदन हुसैन आलिम हुसैन काज़ी असांजो उनखे सलाम आगे। हे जुमलो ॿुध जाए ॻाल्हि वणे त पोइ सुभाणे अल्लाह कजाए। हुसैन ॾोठो व मुस्तफ़ा जो हुसैन फर्ज़ंद व मुर्तज़ा जो जिंदाबाद। ये तो मालूम थी हो तो असां पक्का हैदरी आहियूं। हुसैन ॾोठो व मुस्तफ़ा जो हुसैन फर्ज़ंद व मुर्तज़ा जो हुसैन पगदार व मोमिनन जो हुसैन मुर्शिद व मुवहिदन जो हुसैन साबिर हुसैन शाकिर ऐं काबिल एतिराम आगे। हे जुमलो ॿुध हुसैन करबल में पढ़ियो कुरान दीदार त कर कुरान जो अल्लाह अकबर जिंदाबाद। हुसैन करबल में पढ़ियो कुरान हुसैन तीरन में अनेती नीयत हुसैन बचड़ा कुहाया उतड़े हुसैन बदले में वरतिया जन्नत बिगिश्त जागिन बुलंद दर्जा हुसैन जो उत मकाम आगे। आखिरी जुमलो बुतमा तकरीर शुरू कया चवे तो खालिद इब्न हकानी ए लफ्ज़ भी उन शहीद इस्लाम लिखियान जेके सखर में गोलिन जी बरसात में फजर जी नमाज जी सुन्नत में कुरान पढ़दे सोने हुसैन वांगुर नमाज में शहादत जो मौत नसीब थियो। चवे तो खालिद इब्न हकानी हुसैन जो दगो अजीम दगवा हुसैन जो दगवा जिहाद वारो मुहिब इन जो समूरो जगवा करे गिला जो हुसैन जी जन्नत उनयते हराम आगे। करे गिला जो हुसैन जी जन्नत उनयते हराम आगे। हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे। हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे। अल्हम्दुलिल्लाह 7 अप्रैल सन 2026 ते जलसो शुरू थियो हाणे त 8 अप्रैल थी वई आहे। माना चाकर सुल्तान जे ॻोठ वारनि जो ही जलसो अल्लाह जे बारगाह में 2 ॾींहंनि जो सवाब छो त 12 बजे खां पोइ तारीख़ तब्दील जेके वेठा हींअर अञा ताईं वेठा हो तव्हांखे अल्लाह से मलाइक 2 ॾींहंनि जे जलसे जो सवाब ॾींदा। मुंहिंजा दोस्तो मगरिब को वठी उलमा जा दीदार क्या अथव। कम जी मौसम में रात जो 1 पियो थे तवां जो जागी कुरान ॿुधण इहो तव्हांजी कुरान सां मोहब्बत जी निशानी आहे। सैयद हबीबुल्लाह शाह दुआ करणु आयो आहे अल्लाह साईं जिन हिन जलसे में मुंहिंजे प्यारे दोस्त भाऊ मंठार अली रिड साहब सां मुजाहिद सां ताउन कयो आहे। मूंखे त ॾाढी ख़ुशी थी आहे जो सोशल कम बि भाऊ वारा कनि था नौजवान जेके बि हिन जी कमेटी जा मेंबर आहिनि। मां लख लख उन्हनि खे मुबारक थो ॾियां जेके ताउन कनि था उन्हनि खे बि मुखैर हज़रात खे बि जो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे इलाइक़े जा ग़रीबनि सां हमदर्दी ऐं ही क़ुरान जा जलसा ही मस्जिदुनि जी ख़िदमत बेवा औरतुनि जी ख़िदमत न्याणियुनि जी ख़िदमत अल्लाह जो कसम मख़लूक जी ख़िदमत करणु इहा ई त असुल इबादत चइबो ई न के आहे। अल्लाह त फरमाए तव्हां मुंहिंजी मख़लूक ते रहम कयो मां ख़ालिक़ तव्हां ते रहम कंदुसि। असांजी जमियत उलमा इस्लाम जे मंशूर में भी इहो आहे त इबादत अल्लाह जी कबी इताअत मदीने वारे साईं जी कबी ख़िदमत पूरी इंसानियत जी ख़िदमत करणी आहे। मख़लूक कंहिंजो ख़ानदान आहे अल्लाह जो ख़ानदान अल्लाह जे ख़ानदान जी ख़िदमत कंदासीं। असांजो कादरी तरीक़े जो हिकिड़ो बुज़ुर्ग अलाए केतिरा ज़िक्र पचाई पंहिंजे मुर्शिद खे चई त साईं मां हेॾो ज़िक्र कयो आहे हाणे मतां इजाज़त मिले। मुर्शिद चएसि सॼो साल वञो अल्लाह जी मख़लूक जी ख़िदमत कर पोइ ख़िलाफ़त ॾींदो।
सॼो साल वञी मखलूक वरी मोटी आयो चइसे मां माण्हुनि जी ख़िदमत कई आहे चई त माण्हुनि जी कई थी न अञा जानवरनि जी रहल आहे वञ जानवरनि जी ख़िदमत कुतनि जी ॿिलनि जी पखियुनि जी वरी 2 साल वियो जानवरनि जी ख़िदमत करे आयो वरी आयो मुर्शिद चए अञा इजाज़त न मिलंदी अञा पखियुनि जी ख़िदमत रहल वञ पखियुनि जी करे हल साईं वण टण जी ख़िदमत करे आ चइसे एॾो भला कमु वठो पिया छांजे करे ते तोखे कहिड़ी ख़बर अलाह राज़ी थींदो आहे न जेकॾहिं कंहिं रस्ते ते कंहिं उस में वण हणायो उन वण जी शाम में का केविल का माकोड़ो साह पटंदो आ गर्मी जी ततल जून जुलाई जी ज़मीन में उहे किवरियूं ऐं माकोड़ा पंहिंजा जंगूं मथे करे अलाह साईं खे चवंदा आहिनि या अलाह जंहिं वण पोखायो जंहिं ख़िदमत कई असां उन जे लाइ था दुआ कयूं तूं उन ते रहम कजांइ नबी से फरमायो मुंहिंजी उम्मत जा केतिरा माण्हू किविलनि ऐं माकोड़नि जी दुआ सां बि बख़्शिजी वेंदा अलाह राज़ी थिए त हिकिड़ी नेकीअ ते राज़ी थिए खैरुन्नास मन यनफउन्नास औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी से फरमायो मुंहिंजी उम्मत में भले में भलो माण्हू उहो आहे जेको माण्हुनि खे फ़ाइदो ॾे मख़लूक खे फ़ाइदो ॾे जेको दुश्मन खे बि दुआ ॾे न इहो माण्हू खटी आहे जेको मुखालिफ़ खे साड़ करण वारे खे बि दुआ ॾे न पाण फरमायो इहो खटी हो इहो अलाह ताला वटि कामयाबु आहे इन जो अंदर साफ़ आहे अल्लाह जी ख़िदमत के कबूल फरमाए मां 2 आयतूं पढ़ियूं 2 हदीसूं पढ़ियूं बस उन जे मुतालिक बयान कंदुमि 12:30 बजे मुंहिंजी तक़रीर शुरू थी आहे 1:30 बजे दुआ थींदी सुभान अल्लाह कर त क़ुरान पढ़ा अल्लाह से पंहिंजे कलाम क़ुरान मजीद में फरमायो व इज़ बतला रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन क़ाल हथ मथे करे जो क़ुरान सचो आहे जेको खणी आयो उहो मलाइको जिब्रील भी सचो आहे कुरान जे सोने मोहम्मद जे कल्ब ते लथो सोनो मोहम्मद भी सचो कुरान जे शहर में आयो मक्के मदीने में उहे शहर भी सच्चा कुरान जे मोकिलियो रब्बुल आलमीन उहो रब भी सचो अल्लाह से फरमायो मुंहिंजा हबीब हिकिड़ो खलीलुल्लाह आया ॿियो हबीबुल्लाह आया खलीलुल्लाह जी माना है अल्लाह जो दोस्त हबीबुल्लाह जी माना भी आए अल्लाह जो दोस्त खलीलुल्लाह या इब्राहिम अलैहिस्सलाम जी सिफता हबीबुल्लाह तवा असांजे नबी मिठे पाक मुहम्मदुर रसूलुल्लाह जी सिफता बुधो खत्मे नबूवत सीरतुन नबी जे जलसे में अचण वारो मां नंढे हूंदे बचपन में मदरसे में पढ़दो मां पंहिंजे बाबे साईं को पुछम बाबा खलीलुल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम के रब तो चे तू मुझो दोस्त आ हबीबुल्लाह असा जे नबी के भी अल्लाह चे तो तू मुझो दोस्त आ बाबा माके फर्क तो समझायो इन दोस्ती में फर्क केड़ो थियो मुझो वालिद मोहतरम सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी 80 साल बाबे जी उम्र हाने भी खानपुर में शिकारपुर जे परसा पांजे मदरसे में 100-150 तालिब पढ़न था उनन के हदीस जा सबक पढ़ाईंदा मुझे बाबे साईं चो त इहो ही सवाल मां भी दरगाह बेर शरीफ में 1970-75 जे दौर में जरे पढ़ंदोस हजरत साईं अब्दुल करीम कुरैशी बेर वारो रहमतुल्लाह अलैह जिनजी कब्र मो 7 ॾींहं जन्नत जी खुशबू आई इज्जत वारो अजमत वारो साईं वडो बेर वारो रहमतुल्लाह अलैह साईं अब्दुल अजीज और साईं अब्दुल मुजीब जो वालिद साहब जे मां उन को सवाल कयो साईं ता माके बुधायो त खलीलुल्लाह में और हबीबुल्लाह में फर्क केड़ो आ खलीलुल्लाह माना भी अल्लाह जो दोस्त हबीबुल्लाह माना भी अल्लाह जो दोस्त ता वट वाइस करण वारो भी हबीबुल्लाह सिफत नबी साईं जी आ फर्क त समझायो साईं जन बेर शरीफ वारम समझायो शाह साहब ॾींहं रात जो फर्क आ ज़मीन आसमान जो फर्क आ साईं कीअं चे खलीलुल्लाह उन इब्राहिम अलैहिस्सलाम के चबो आ जिन ला रब तो फरमाए त खलील उन दोस्त के चबो आ जेको पेरो इम्तिहान वठबान जे इम्तिहानन में कामयाब थे त पो मां रब दोस्ती रखां शर्त यार के आजमाइंदुस जे इम्तिहान में कामयाब थो त मुजो दोस्त न त इन सा दोस्ती नहीं खलील के चबो खलील के थे जी मुझा अल्लाह खलील जान दे हार बडिनम काथे दिया छोकरा गलायो न अख मारे के पुट टाइम थोरो आ
तव्हांखे बि निंड प्यारी आहे, मूंखे बि प्यारी आहे। थोरो तवजो कयो, कुछ मोती ॾियां तव्हांखे, पोइ जल्दी जान छॾायां। खलील जी मुंहिंजा अल्लाह जान ॾे, रब काथे ॾियां, चे निमरूद जी बाह में ॾे। वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे, निमरूद जी बाह में ॾे। खलील तो चे मौला ॾिनम, वरी चेस ओ खलील जी मुंहिंजा रब, बीबी हाजरा जेका तुंहिंजी घरवारी आहे, ऐं जेको 100 साल खां पोइ सिकी लदो पुट ॾिनो दमाइन हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम, खीर पिया को ॿार खे खण, पंहिंजी घरवारी खे बि खण, ॾाचीअ ते विहारे 7 ॾींहंनि जो खाधो ॾेई छॾे अचेनि। रब काथे? इन सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह, जेके इहो जबल ॾिसी आया उहे हथ मथे करे चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह सभिनी खे नसीब कराईंदो। मां दुआ तो कयां अल्लाह तव्हांखे ॾेखारे हेॾो सफ़ा हेॾो मरवा, इन जबल ते गैर ज़ी ज़रउन इंद बैतिकल मुहर्रम, न पखी न पानी न इंसान, अञा ज़मज़म त निकितो ई कोन हो न, इते झंग में छॾे आ। खलील घरवारी प्यारी कर या रब प्यारो कर, के तो मौला घरवारी एडी प्यारी ना है जदो तू प्यारो आ, तुझो हुक्म खिंदे। जागो था हिकिड़ो मोती ॾींदुमि। असांखे वरी घरवारी चेती त शदाद कोट मो डेग खणी आ, छोरे जी शादी आ, गाना हलाईंदुमि, महीनो ख़ुशी करणी आ, भली को पाड़े में मरे त मरे, सड़े त सड़े, असांजी ख़ुशी आहे। महीनो जलाल हलाईंदुमि, शमन हलाईंदुमि, महीनो राग हलाईंदुमि, छो त मुंहिंजे पुट जो तोहरा, मुंहिंजे पुट जी साईं ख़ुशी आहे, छठी आहे, तोहरा मंगणो शादी आहे, महीनो सॼो राग हलाईंदुमि। घरवारी खे चए तो नाराज़ न थिजा, हाणे तो खणी अचां शदाद कोट में, इहे वाण में वेठा असां घरवारीअ खे राज़ी कंदा आहियूं, अर्श वारो भली नाराज़ थिए त थिए। सॼो महीनो पियो लानत घर जे मथां हलाईंदो, नचंदो पियो, मुंहिंजे पुट जी ख़ुशी आहे। पर नबियनि जे वाक्यनि मां सबक़ मिले थो त नबियनि घर वारनि खे राज़ी न कयो, चे घरवारी तू नाराज़ थिए त थिए, रब खे राज़ी कंदुसि, हल त जंग में छॾे जाए। हाय चेस तो सिकी लदो पुट थी इस्माईल 9 सालनि जो थियो थी, इनखे काती कंध ते रखी ज़बह करेस। मिना जो मैदान ॾिसी था, मां ताज़ो ॾिसी आयो आहियां। 3 दफ़ा मां मके मदीने में हुआ, हज जे मौके ते हाजी गुलाब सां मदीने में मुलाकात भी थी। हाणे खानदान सां 4 दफ़ा उमरा करे आयम। बीबी हलीमा जे घर में मां बरकत नमाज पढ़ी आयम, जंहिं घर में नबी से 4 साल गुजारिया, मां बरकत नफुल पढ़ियम। मके को 250 किलोमीटर परे आ, मिठे मोहम्मद जे घर में मांखे नबी से जी खुशबू पई अचे। अल्लाह अकबर चे ओ इब्राहिम यो पुट अल्लाह जे नाले ते ज़बह कर। फलम्मा बलग मा हुस्सा यक़ाल या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा। क़ाल या अबत फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। मोहम्मद असलम चवंदो आहे साईं हबीबुल्लाह शाह क़ुरान पढ़दो को ॾाढो मज़ो ईंदो आहे। फलम जिंदाबाद। फलम्मा अस्लमा वतल्लगू लिल जबीन वनादैनाहु अय्या इब्राहीम क़द सद्दक़्ता रुया इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन। अब्दुल नबी काथे वेठो ॿियो बि हिकिड़ो सईद अहमद काथे आहे वेठा काथे ये बई नौजवान मांखे घणी फोन ते पारत कन पिया साईं असांजो जलसो साईं असांजो जलसो। इन्हनि जो इश्क आहे क़ुरान सां। अब्दुल नबी ऐं सईद अहमद ॿियो टियों ॾींहुं फोन कनि साईं असांजे जलसो यादि हुजे। अल्लाह इन नौजवाननि जे इश्क खे क़बूल फरमाए। फलम्मा अस्लमा वतल्लगू लिल जबीन
वनादैनाहु या इब्राहीम क़द सद्दक़्ता अर्रुया इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन इन्ना हाज़ा लहुवल बलाउल मुबीन वफ़दैनाहु बिज़िब्हिन अज़ीम। कुरान तो के खोले देखाया पर शुक्र असां सैयदन के अल्लाह सीने में कुरान ॾिनो आ। हाणे माता जो 21 मुसलो रमज़ान जो तरावियन में पढ़ाए 17 रमज़ान ते ख़त्म कड़ी पो जलसन ते निकतो आया। तुझे बच्चन के भी दुआ थो क्या मां वॾाई नथो क्या अल्लाह इन्हनि जे बच्चन जे सीने में भी कुरान जी दौलत दे। आमीन जो ॾाढा। इन्ना हाज़ा लहुवल बलाउल मुबीन वफ़दैनाहु बिज़िब्हिन अज़ीम वतरकना अलैहि फिल आखिरीन सलामुन अला इब्राहीम। ए तो वट कारी साहब पढ़ाइंदा ख़ास केली साहब मक्सी साहब ही हाफिज़ तुझे बच्चन के कुरान था पढ़ाइन। इन्हनि जो क़द्र कर अल्लाह से इन्हनि कारी साहबन जी मेहनत भी कबूल फरमाए। उस्ताद वेठा न सुनी जा वेठा न जागन था। अल्लाह अकबर। खलील के चे पुट कुर्बान कर पुट जे कंध ते काती हलाई। हाय हाय पुट भी एड़ो साईं जो चेस त कोहंदो माए चे बाबा हिय त हिकड़ी जान आ पर जे रब जे नाले ते 100 जानी घुरे भी मां राज़ी आ। यो असर सब इन दुआ जो हेडे जेके औलाद कोने माखो वजीफो वठो यो असर तव इन दुआ जो। इन नबी के इन घरवारी मो 100 साल थी वियो 100 साल औलाद न पई थे। हिते 5 साल में छोरन के औलाद न थी थे। हलो न कब्र ते हलो न पीर जी मिट्टी खाई चो हलो न दरगाह ते मेरी मिट्टी खाई चो मन हो पीर दे मन हो दे। पर कुरान जा वाक्या समझाइंदा या नाराज न थियो। सैयद हथ बदी ता के तौहीद तो समझाए त नबियन के 100 साल औलाद न थी पो भी केजे दर ते विया। तॾहिं त चए तो सदाई सॾींदो रातूं रुगो घुर अल्लाह खां। काविड़ जी विया हो हाणे ॿिए साल न घुराइजो। सदाई सॾींदो रातूं रुगो घुर अल्लाह खां न सॾ गैर खे ओ मुशरिक रुगो घुर अल्लाह खां। क़यामत ताईं वलीअ सगोरा मुशरिक न्याउ न ॾींदई माल न ज़ाल न धीअ न पुट न अटे जो पाव न ॾींदई। अटे जो पाव भी केर थो ॾे। पढ़ा कुरान। अफराइतुम मा तहरुसून अअंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन। जे तो बिज तवा छटींदाओ भाण ता विझंदाओ ज़मीन के हर ता ॾींदाओ पर तांजी कणकऊं सारन के केर थो बचाए। तॾहिं त हाजी इमदादुल्ला चवंदो आहे न करे कमन पांजन में पांजी सिधाई बिना मशवरे जे बणाए खुदाई। सजी खल्क उन दर करे थी गदाई बादल भरजी रहमत जा मींह के वसाया। चादो फरमाए कई जानवर था झंगन में गुजारने समर साण तिन के नकी बाहे बारने असुर जो उथी पांजो साईं पुकारने उन्यायल बुखायल उवे के खाराया सो अल्लाह को आ। भिटाई भी असां जो आ न ॿिया ज़ोरीअ कब्ज़ो करे विया आहिनि। चेतो जे भाई जोगी थिया तरिली खणी न रुलो। असां मौलवी ने सुस्ती कई से असां मदरसा संभालिया से मस्जिदूं असांजे भिटाईअ ते वरी ॿिया कब्ज़ो करे विया। भिटाईअ ते मुशरिकनि जो कब्ज़ो आहे। मां हैदराबाद वेंदो आहियां न जलसे ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी क़बर ते क़ुरान पढ़ण वेंदो आहियां। मां हेॾे वियोसि जलसे ते सेवण लाल कलंदर ते भी कुल पढ़िया। ओ सेवण को परते झांगारा बाजारा 3500 फुट मथे गैस कंपनी वारनि मूंखे घुरायो जबल ते जलसो। केड़ो इलाको आहे चेसे बड्डो जबल उते मां कुरान पढ़ियो। वरी वियोसि थाणा बूला खान कोहिस्तान जो इलाको 2023 जा 22 जा मुंहिंजा सफ़र। ओ काथे जलसो आहे चेसे सिंधड़ी को 6000 फुट मथे जामशोरे को जबल ते जलसो आहे। ए मुझी गाड़ी भी न ली जी लाइ बीजी वई जैसे या बियारो हाने ताके बी गाड़ी खणी वेंदी 4x4 हलते हलते काथे पत्थरन में मां चो हलाए काडे खणी वेंदा। हलला सुबह जो 10 बजे घरों निकतल रात जो 11 बजे जलसे ते पहुतो।
मां चयो मरी वियासीं पर क़ुरान जे करे इहे सफ़र कयासीं अलाह जो कसम हीअं वण पिया नज़र अचनि जबलनि में वरी वणनि में नांग बि नज़र आया हेॾा हेॾा नांग वणनि में मां चयो कीअं जलसो करायो थो अचे साईं हेठि तव्हां ख़ुश्कीअ में जलसो कयो आहे पर हिते जबलनि में बि त क़ुरान ॿुधाए न ऐं ख़ल्क एॾी आई जो तव्हांजे ख़ल्क जहिड़ा 7 पिंडाल ॿिया गॾाए हिकु हिकु मोटरसाइकिल ते 3-3 4-4 माण्हू उठनि ते ॾाचिनि ते क़ुरान ॿुधण आया उते वरी देॻ में भत में वरी उठनि ऐं ॾाचिनि जा गोश्त विझी जमात खे खारायूं वॾो जलसो हुजे पर हिन क़ुरान जो मौजज़ो थो ॿुधायां मां बि 2 घंटा हुते क़ुरान पढ़ियो तौहीद मोटी आयमि हफ़्ते खां पोइ फ़ोन आई जैसे मुबारक हुजे 200 मुशरिकन कलमो पढ़ी जमीयत उलमा इस्लाम में तौहीद में ऐलान किया नारे तकबीर शान मुस्तफा जिंदाबाद जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर उते भी तौहीद में मां कुरान भी पढ़ियो भिटाई भी पढ़ियो जे भाए जोगी थिया त रिली खणी न रुलो वेड़े वेग वजूद में करे हे किड़ाई जो हुल्लो सुभान अल्लाह भिट जो शाह लतीफ चवे तू पाण आगे अमलो छो पिने पेना गन का चे तो पीर कलंदर शाग भिटागी आंगिन के ही कोह परे सडु नैनन के घुर नैनन खां वञो न पिनण लए पंध करे ओ पिना दर न पिन मता पिनंदे पूरा ई न पवई भिट जो शाह लतीफ चवे नाउ उन्हीअ जो पिन जेको दातर सारे देह जो फकत आग मिलंदो सब कुछ धनी बादशाह खां चे तो रब हबली मिन सालिहीन जेके पुट जी औलाद कोने माखो ये वजीफो वठो अल्लाह जो कसम जल्दी थींदव नमाज पढ़ो आखिरियत याद दुरूद शरीफ रब जलनी पढ़ी पो सलाम न वरायो रब जलनी पढ़ी पो एक दफो पढ़ो रब हबली मिन सालिहीन पो सलाम वरायो अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह हर नमाज में यो मुकर्रर कयो ताके जल्दी औलाद थींदी अञा ॿियो वजीफो ॾियांव क़ुरान मो अब ता कदे के मौलवी को दुआ घुराई आ त मौलवी दुआ घुर त मुझो माल घटजे नथा गाला ता केड़ी दुआ घुराइंदो त मौलवी दुआ घुर त माल वधे 5 में हुंद 10 थियन 7 जरे बे ज़मीन आ त 14 थे 3 दुकान अंद 6 थियन खीसा खाली इंद भरजन बई भरजन इए घुराइंदा न दुआ हाय ता बियन को ता तावीज़ वठो बेरोजगारो ता कारा धागा ता पढ़ायो तावीज़ वठो ता पंहिंजा खीसा ता खाली करायो ए सैयद हबीबुल्लाह शाह जे हथ में कुरान आ ए मुंजो वजीफो न थव ए मुंजे नाने नबी मोहम्मद रसूलुल्लाह बुधायो त हे अल्लाह जो वजीफो थव अब अल्लाह जो वजीफो दसा अल्लाह जी गाल कच्ची कन पक्की गालायो पक्की है न खोल कुरान मजीद 29 सिपारो काऊं सिपारो यो वजीफो लिखल तव 29 सिपारे में सूरत जो नालो भी लिखो मता विसरी वने व सूरत नूह में लिखल सूरत हे मां ज़ियारत भी कराया मत हलो ए 13 लाइन वारो कुरान सिफो भी बुधाया मत 801 हल आयत जो नंबर भी बुधाया मत अञा 16 पे थे आयत जो नंबर भी अथवा 9 नंबर 10 नंबर आयत 10 11 12 13 यो वजीफो इन आयत में लिखल आ 29 सिपारो सूरत नूह 10 नंबर आयत छा थो चवे अल्लाह सही हिन में यो तरीको ना लिखल हिन में रुगो हुक्म लिखल है फायदा लिखल अल्लाह से फरमाए तो जेको हे वजीफो करे मां उन के 3 इनाम दींदुस घणा जल्दी गालाओ यार ताजे कम जी गाल तो बुधाया घणा 3 इनाम दींदुस या अल्लाह केड़ो वजीफो सुभान अल्लाह कर त कुरान पढ़ा फकुल तस्तगफिरू रब्बकुम इन्नहु काना गफ्फारा अने इनाम बुध युरसिलिस समा अलैकुम मिदरारा अबो इनाम वयुमदिदुकुम बिअमवाल त्रो इनाम व बनीना चौथो इनाम वयजअल लकुम जन्नात
पंजो इनाम वयजअल लकुम अनहारा। रे ता पैकेज जा शौकीन हो न, पंजे से में सही घणा मिंट ॻाल्हाईंदुम, नेट केॾो टाइम हलदी, कुछ तो पबजी गेम हलाया, कुछ तो गेम हलाया, कुछ हेॾे होॾे वञा, ता शौकीन हो पैकेज 1160 वारो। अचो सैयद हबीबुल्लाह शाह तव्हांखे क़ुरान जो पैकेज ॾे थो, कम हिकिड़ो कयो पर इनाम 5 थी विया। हाणे घणा 5? असां पंतनि जा हूं ई नौकर, असां सभिनी साहबा जा नौकर, पंतनि जा बि नौकर। 5 इनाम सुभान अल्लाह कर त ॿुधायां। या अल्लाह कम कहिड़ो चे कम इहो आहे त 100 दफ़ो सुबुह जो चओ अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। इंदो न वज़ीफ़ो न अचे त कारी साहब को लिखाइजो। वरी 100 दफ़ो रात जो सुमण महिल चओ अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। पर या ज़ुबान वारी इस्तग़फ़ार न दिल वारी, मदा हुजे तस्बीह वरी अंदर में बेईमानी, रुगो या न हुजे तस्बीह भी हले पर दिल वारी, दिल वारी तौबा इस्तग़फ़ार 100 दफ़ो सुबुह जो 100 दफ़ो शाम जो कर, मां 5 इनाम ॾींदो मां। या अल्लाह केड़ा नंबर पहिरों युरसिलिस समा अलैकुम मिदरारा, तुझी ज़मीन ते आसमान मो बरकत जा मींह वसाईंदो। ईअं न त कणक तैयार हुजे गड़ो किरां पोइ त मुंहिंजी नाराज़गी जी निशानी आहे। सुभान अल्लाह। हा, कणक तैयार हुजे बरसात पए त रब नाराज़, फसल तैयार हुजे मींह वसे त रब नाराज़। अल्लाह हेॾे ॿुधाईंदा दोस्त पेशावर जे पासे त वॾो गड़ो किरियो आहे, हेॾी हेॾी बर्फ़ असांखे नेट ते ॾेखारियो। अल्लाह सरहद जे पासे वॾो ख़ुदा जो अज़ाब। चल रब राम फरमाए पाण के गुनाहन को बचा, ज़िना को बचा, पाण के आसे गलत कमन को बचा, ब्याज खोरी को बचा, रिश्वत खोरी को बचा, गिला खोरी को बचा, गरीबन जी जेके दीन जी खिदमत था कन उन्हनि जे मथो टोंक को बचा, मता रब नाराज़ थी पवई। अल्लाह अकबर कबीरा। न्याणिन जा बार लाए वडन जी इज्जत कर, नंढन ते शफकत कर, आलिमन जी इज्जत कर, मता रब नाराज न थी पवई। रब तो फरमा इस्तग़फ़ार कंदे हिकु त ज़मीन में बरकत जो मींह वसाईंदो मां, ॿियो व युमदिदकुम बिअमवाल, तुझो माल भी वधाईंदो, मेयूं रिढा घटा बकरियूं शेला गाबियूं वड़ियूं बीमारी न ॾींदो साईं, माल वधाईंदो साईं। मुझी गाल न थव, कुरान जी गाल अथव। ऐं टियों इनाम ॿुधो बेऔलाद वारो, बेऔलाद वारो तव्हां जे लाइ ख़ासि इहो वज़ीफ़ो अथव। सुबुह जो बि 100 दफ़ो इस्तग़फ़ार, रात जो बि 100 दफ़ो इस्तग़फ़ार। कुरान में चए थो व बनीन, पुट बि ॾींदो साईं। मां अलाए केतिरनि खे इहो वज़ीफ़ो ॾिनो आहे, उन्हनि खे अलाह पुट ॾिना आहिनि। इस्तग़फ़ार कर त पुट भी मिलंदई। ऐं चौथो इनाम वयजअल लकुम जन्नात, मरी वेंदे अखि बूट दे जन्नत ॾींदो साईं। ऐं पंजो इनाम वयजअल लकुम अनहारा, जन्नत में 4 नहरूं हणाए ॾींदो मैं, खीर जी नहर, माखीअ जी नहर, हौज़े कौसर जी नहर, पाक शराब जी नहर। अल्लाह शल ढुक नसीब कराए। हाणे खलीलुल्लाह इनके चइबो आहे जेको सभु कुझु रब खे ॾे त पोइ रब यारी रखे। ऐं हबीबुल्लाह उन मोहम्मद खे चइबो आहे जेको मां अल्लाह खे कुझु ॾे न ॾे पर मां रब जी उन सां यारी आहे। खलील जे लाइ शर्त आहे, इम्तिहान में कामयाब थी पोइ यारी रखाए। हबीब उन मोहम्मद के चइबो आहे मूंखे कुझु ॾे न ॾे पर तूं मूंखे ॾाढो प्यारो आहे। तरीके तो रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद, चांद से रोशन नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद, आंख का तारा नाम मोहम्मद। अख मारे कर 10 मिनट बचान, हिकिड़ो वाक्य ॿुधाईंदुमि पोइ दुआ कंदुसि। शहद से मीठा नाम मोहम्मद, तकबीर में कलमे में नमाजों में आजानों में, हे नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे साईं जे मथो तॾहिं त साहबा दीवाना थी विया, आशिक थी विया, गरीब साहबा। जीअं तूं उम्मत जी भलाई थो करे ईअं मुंहिंजो मोहम्मद भी भलायूं कंदो सल्लल्लाहु।
एकड़ो वाक्य बुधाया ईमान ताज़ो थींदो हज़रत साद नाले सहाबिया मिस्कीन गरीब सहाबी साईं जी महफिल में आयो अस्सलाम वालेकुम साईं फरमा वालेकुम अस्सलाम साईं मुझो अर्ज़ा फरमा छा जैसे आयत लथिया कुरान जी लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीना रऊफुर रहीम। हाथ मथे करे जो सुभान अल्लाह। साईं कुरान में रब तो फरमा मुझो मोहम्मद मोमिनन ते वडो मेहरबाना दिलबरा साईं आयत सच्ची थींदी पो मूं ते मेहरबानी करना ए वार गुंडीदार चपथुला रंग जो मुश्की सफा रंग जो दिसो केड़ो कलर आ मुझो पर दिलबर तोड़े आयो आ जिस्म जो मतारो आया मिस्कीन भी आया जेंजे घर भी शादी जो मैसेज तो दिया पैगाम त कोई माके न्याणी नथो दे पांजे ला ओ मुझा दिलबर तू मुझो सोनो मोहम्मद पाक आ सोना तू मुखे शादी कराए सोना जेंजे घर तवा न्यापो कंदो त माके खाली न मोटाइंदो अंगल के साईं मुखे शादी करा मुखे रिश्तो वठी दे भला मुझो तो डो ना मुझी शिकिल जेका अल्लाह ठाई ये खल इन खल के रंग के दींदो अल्लाह जी मर्जी आ के पुट दे रंग जो सफा सोनो अच्छो के पुट दे रंग जो पप्पू पठाणन वांगुर गाढ़ो के कलर मुश्की करे इए छोरैया त लारकाने मो वरी पॉलिश कराए छोरे के सोनो करे यार जेकरे सेनेट चेट में फोटो कढंदो आ भी झट आरदी दिसे तो हुआ डांबर जड़ो हिन में सोनो लगदो ये भी थींदो थी जी हो एकड़े मेमण इश्क क्यों अमेरिका जी माई सा हां दरे जो कराची में जहाज में लथी तो दिसी भजी वचे हल हिन मम्मा सा के शादी कर वो तो शादी न पियो करे माई गोले पे मुझो आशिक कादे हो केस के वक़्त असदुल्ला खोड़े चो जेकरे अमेरिका पाकिस्तान तो कर्ज माफ करे तो इया चट्टी मां तो खणा पर ते न अमेरिका माफ करे थी न खोड़ो शादी कंदो अल्लाह तो इए मानू चरियो न थे मोबाइल में फोटो दिसी मां टंडे बागे वियोस बदीन जलसे ते मौली मोहम्मद ईसा समो माके दावत कई उते घुराइंदो असा के दोस्त मानू आ ओ साईं समो साहब जो चे शाह साहब असा वट एकरे हमरा कई शादी ओ शादी जी पेरी रात त घर वाली सिंगार ले हुंदी आ न ब्यूटी पार्लर चल हुंदो आ मेकअप शेकअप लगल हुंदो आ इन रात पंजी घरवारी से हक अदा कयो सुबह से उठो तड़बड़ क्यों घरवारी भी हिन भी है नमाज ते वो घोट नमाज जो पढ़ी आयो त पांजे कमरे में पांजी ज़ाल के न पियो सुञाणे ये हथ वेजी चेस अधी मुआरी माई करे वई किन्ने भागा कहर कई ज़ाल के अधी मां तुजी ज़ाल आ ते हां तू आ ते पर रात त बी पी लगे हाने त बी थी लगे ते रात हुई मणी मेकअप शेकअप वारी हाने जो माइटन को असली हुस्न मिलो आ अज ज़ाहिर थियो सो ये चरिया न थींदा कयो यो हुस्न केर थो दे यो खल के रंग अल्लाह थो दे भली केदा भी पोंड रहण जेड़ो रंग अल्लाह दिनो आ वो ज़ाहिर थींदो ए साहबी जदो हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा थक्या हो दुआ घुरा हलो मटे मिंट ताने पेट्रोल खत्म थियण वारो आ हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा अज एडो कुर्ब नो थव एडो मज़ो नो थव जो दिल चेती हर साल हिते वाइज कया अल्लाह अल्लाह कबूल फरमाए मुझा सोना रब तो फरमाए मां जे पेट में तानियो तस्वीरूं केर थो ठाए अल्लाह अल्लाह जी मर्जी आ लूलो लंगड़ो करे सोनो करे मुश्की करे रंग उहो दींदो आ हाने मुझा महबूब मुस्तफा मुझो डो त कोने मां साद जी शिकिल अल्लाह ठाई आ पर जै साहब के चांदो मुखे न्याणी तडे मां शादी कया पर मुखे को माइट भी न थो दे को सोट न थो दे हासे को चाचो न थो दे मां काडे वना दिल पर ता मुखे शादी करायो एडे तक जाए वाह जो वाक्यो आ बुधंदे त ईमान ताजो थींदई मुझे साईं उन साहबी के फरमा साद वेई रहो अल्लाह भलाई कंदो असा वारा वारी मुशरिकन जा मुर्शिद चोंदा घबराए छो तो मां जो वेठो आ ये भी सबक आहे न वाकई हितों वारा मुशरिकन जा मुर्शिद चोंदा मां जो वेठो आ घबराए छो तो पुठी दा ठपन मां जो वेठो आ पर सजी दुनिया जा मुर्शिद गदा मां मिठे मोहम्मद रसूलुल्लाह जे कदमन जी जुतिय जी मिट्टी जे दज़ जे बराबर न कया
वद्दुहा जे चेहरे वारो अलम नशर लक सदरक जे सीने वारो अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक जी पुठी वारो वरफ़अना लक ज़िक्रक वारो जिंहिंजे लाइ चए थो रब का प्यारा नाम मोहम्मद सबसे प्यारा नाम मोहम्मद चांद से रोशन नाम मोहम्मद दूध से सुथरा नाम मोहम्मद आँख का तारा नाम मोहम्मद शहद से मीठा नाम मोहम्मद तकबीर में कलमे में नमाजों में आजानों में हे नाम इलाही से मिला नाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबू जहल पियो चे मञाए कोन थो बाक़ी नालो अहिड़ो थी जो मां दुश्मन खणा तो बि ॿई चप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सोना मूंखे शादी त कराए चे पुट वे अल्लाह भलाई कंदो। नबी से जांच कई अबा ॾिसो कंहिंजे घर छोकिरी वेठी आहे नौजवान जंहिंजो रिश्तो नाहे थियल त हिन ग़रीब जी मदद कयूं। साहबा जांच कई जे हिकिड़ो सहाबी आहे ज़मींदार आहे नालो छा अथसि चे मोहम्मद आसिफ काथे रहंदो आहे चेसे मदीने को ॿार बागन में रहंदो आहे। ख़बर पई आहे अथसि बि हिकिड़ी धीअ हिकिड़ी न्याणी अथसि सोणी अथसि ख़ूबसूरत कंहिंखे ॾिनी बि न अथई। या रसूल अल्लाह उन सां रिश्तो करायोसि। साईं जन मुस्कुराइण पिया हाणे भाग अल्लाह जे तरफ़ों थियनि हे पाण सफ़ा मुश्किल चप थुल्ला वार गुडींदार रंग जो सफ़ा सांवरो वरी चूंड थी या वरी हसीन जमील साहबी वरी वडेरे जी जमींदार साहबी जी बागन जे मालिक जी न्याणी। साईं के जो से उहो रिश्तो आहे दिलबर नबी फरमायो कोशिश कयूं था पर भलाई अल्लाह कंदो भलाई अल्लाह कंदो। मुझे साईं फरमायो काॾे वियो उहो साहबी जेके शादी जो शौक़ जागो था न उथियो साईं मां वेठो आ पुट वञ छा थो चेसि अलाए केतिरनि घरनि मोटायो न पुट वञ हिकिड़ो घर वठी मां रसूलुल्लाह तुंहिंजे लाइ चूंडियो आहे नालो तसी मोहम्मद आसिफ मुंहिंजो साहबी थी ज़मींदार थी बागन जो मालिक थी अथसि बि हिकिड़ी धीअ फिलाणी जाइ ते फिलाणे महले में घर तसी दर खड़काएसि निकिरी अचे त पहिरों सलाम कजांसि पोइ मां मोहम्मद जा सलाम ॾींदासीं। सलाम ॾेई पहुचे जासी त दिलबर मोकिलियो आहे तो वटि न्याणी वेठी आहे रिश्ते जे लाइ नबी से मांखे चूंडियो आहे आसिफ जे क़बूल करें त पोइ मां बि तयार आहियां तूं बि तयारी कर त निकाह महबूब खां पढ़ायूं। साहबी उथियो चेसि ठीकु आहे वञा थो हेॾे तक जाए मदीने जी मस्जिद नबवी सुभान अल्लाह मदीने जी मस्जिद भी मस्जिद आहे न ॻाल्हाईंदो कर अबू बकर सिद्दीक़ खे मता अल्लाह क़बर में शिकिल न फेराए छॾे। ख़बर थी अबू बकर साईं जे लाइ हिकिड़ो पियो चए त नऊज़ बिल्ला चई जन्नती न आहे मां जो चरिया तोखे कहिड़ी ख़बर। अबू बकर जेका ज़मीन मदीने जी मस्जिद नबवी जी वक़फ़ करे अल्लाह जे घर में ॾिनी न अल्लाह अबू बकर जी ज़मीन खे रियाज़ुल जन्नत बणाए छॾी। अबू बकर त बाद जी ॻाल्हि आहे अबू बकर जी ज़मीन ई अल्लाह जन्नत करे मुसलमाननि में विराई आहे। हाणे तव्हां सऊदी वञो न हीअं मोबाइल में तव्हांखे ऐप लॻाइणी पवंदी पोइ वीज़ा लॻाइणी पवंदी पोइ तोखे 24 कलाकनि खां पोइ मैसेज ईंदो त हिन तारीख़ ते हिन टाइम ते तोखे अधु कलाकु मोकल आहे जन्नत जे टुकड़े ते नमाज़ पढ़ी ईअं न त इहा ज़मीन सिद्दीक़ जी हुई। सिद्दीक़ सिद्दीक़ आहे मां अली जे दर्जो नौकर आहियां अली अली आहे अलीअ खे न मञे त मुंहं में लख लानत हुजेसि। अली साईं हिकिड़ी राति सुम्हियो आहे नबी जे बिस्तरे ते साई चादर जेठो बाक़ी अबू बकर उमर खे कीअं न मञा जंहिंखे 1400 साल थी विया आहिनि हाणे बि मिठे मोहम्मद जे भाकुर में सुता पिया असां उन्हनि जा बि नौकर आहियूं। साहबी उथियो ॻाल्हि यादि आहे न ॿार जो निकितो त दिलि में चए त हेठी सरकार जो मिठे मोहम्मद जो नापो पोइ खणा अवल पंहिंजी दरख़्वास्त मथी कोरट में ॾियां। मथी कोरट समझो था कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा सदके वञा क़ुरान तां व तंज़िउल मुल्क मिमन तशा
अल्लाह तांजो ओजा को कबूल फरमाए। अख मारे कर व तो इज्जु मन तशा व तो ज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मुझो कलाक पूरो थियो पर चाकर सुल्तान वारो शान सालल का पो तुझे गोठ आया तुझी मोहब्बत में दिल चवे थी हला हला हाय हाय कुरान जा आशिको हलऊं था भला ताजी मोहब्बत के दिसी अल्लाह कबूल फरमाए। हलऊं वक्ते किस्सो पूरो कया फरमायो ओ मुझा अल्लाह मां नबी से जो न्यापो पोखणी वेंदुम अवल तोखे तो अर्ज कया त मुझे मुस्तकबिल जी कुंवार जी दिल तुझे हथ में कंहिंजे हथ में मुझा रब मुझे सोरे जी दिल भी तुझे हथ में नबी जी दिल भी तुझे हथ में मुझी दिल भी तुझे हथ में हेडे फेराए तुझी मर्जी हेडे फेराए तुझी मर्जी हियां भी सजण वाह वाह हूं भी सजण वाह वाह रब तू दिल जो मालिक आ उन छोकरी जी दिल मुझी मोहब्बत में कबूल थे ये बरकत नफल पड़ी पोवियो इतो असा के सबक आ असा के को वडेरो चिट्ठी लिखी दे फिलाने दे वन तो के नौकरी मिलदी त असा उन चिट्ठी ते टूटियूं हणदासे कम थियो से वडेरे जी सिफारिश असा को अल्लाह विसरी वेंदो इतो मालूम थियो त भली को वडेरो सिफारिश करे को ऑफिसर सिफारिश करे को एमपी एमएनए सिफारिश करे त हेठी सरकार जो न्यापो पो दींदासे अवल पंजी दरख्वास्त मथी सरकार समझो था ना जिते सुप्रीम कोर्ट ए हाई कोर्ट जा जज भी झुकंदा जिनजी कुर्सी के न लहर न लोडो वसिया कुर्सी हो समावात वाला हे हलो साहबी हलदे 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 मोहम्मद आसिफ जो पार पतो पुछी दर खड़काए अंदर आवाज आयो मन दकल बाब केरा दरवाजे जो सुभान अल्लाह कर त बुधाया जिंदाबाद अल्लाह अकबर जज़ाकल्लाह ये मेरे नारा हणदा को दसा पानी पी बैठा कुरान दा आशिको दीन दा परवानो अंदरों आवाज आयो मन दकल बाब केरा दरवाजे ते इन आवाज दिनो मां साईं फिलानो साहबी साध आया अदा मोहम्मद आसिफ जो घर आ निकरिया बार ता जे घर मोहम्मदुर रसूलुल्लाह जो पैगाम आ हेरे तक जाए उन दौर जो छोकरियों भी नबी से जो आशिकानी जरे मोहम्मद जो नालो उन छोकरी जे कन ते पियो अबे के चेती अब्बा जल्दी वन महबूब जो अल्लाह केड़ो न्यापो मुसलमान हुयूं हुजूर से जो आशिकानी हजार दफो नबी से दे सलात पढ़ी पोस मंदियो ओ मुझी अम्मा तू पर्दे में कुरान थी बुधे तू भी मुझी दिल पर ते सलात पढ़ी पोस मंदी कर सब कम सोला थींदई ओ मुझी अम्मा मुझी भेण जेके लाउड जे जरिए ता वाइस चुंबदो नबी ते ता भी सलात घणी पढ़ो ता के अल्लाह बैतुल्लाह जी ज़ियारत कराइंदो सलात जी बरकत सा ता के ड रहमतों मिलंदियो ड दर्जा बुलंद थींदा ड गुनाह माफ थींदा ड मसला हल थींदा अल्लाह रहमत कंदो बियो छा खपे असा के दुरूद जी बरकत न्याणी दी चे अब्बा जल्दी वन अब्बे के मोकले पाण वरी भित के कन देती त केड़ो न्यापो आ अगे सिंधी में चंदा भितन के भी कन थीना आज ये दर ते भी करे बुधे थी त साईं जो न्यापो केड़ो आ इश्क आना साहबी मिलियो इनके चे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ओ साद खैर ताई किया वा आसिफ मा साद आया वार गुंडीदारन चपथुलान रंग जो मुश्कियां जेड़ो वा तेड़ो वा तुझे सामू बीठो वा मिठे मोहम्मदुर रसूलुल्लाह जा सलाम ते साईं जा सलाम अखिन दे कबूल मुजा भी साईं के सलाम दे किया वा दे हाल वाल अदा बियो खैरा मां के हुजूर से मोकलियो वा मुजी शादी तैयार आ मां सफा तैयार आ साईं वरी मुजी घरवारी जी चूंड ता जी न्याणी कई आ जे तवा राजी थियो त साईं को निकाह पढ़ाया तो मुझे पेरन में जमीन निकरी वही मुझे दिल हले पई तमा हा कया या न कया सफा परेशान थी हम छो जे करे हाथ कया त न्याणी थी याद अचे आए भी हिकड़ी वरी सबाने मयार न दे त बाबा मुझो मुड़स केड़ो माके दिनई अलाए जोड़ी हली सके अलाए ना अलाए घर ठहे अलाए रहे कामयाब थे अलाए ना वरी जे न थो कया त सरकार मदीना तो नाराज
जे नबी नाराज त पोइ अल्लाह भी नाराज। अल्लाह अकबर। इंशाअल्लाह नबी नाराज त पोइ अल्लाह भी नाराज। तॾहिं त मौलाना शाहिद इमरान आरफी चवंदो आहे न, शागिद उस पे हुआ के कलामे खुदा ज़ियारत कर। हे मुंहिंजो उर्दू में शेर आहे, जे सम्झ में अचे तो सुभान अल्लाह कजे। शागिद उस पे हुआ गे कलामे खुदा, मुस्तफा की रजा है खुदा की रजा। अपने महबूब से रब ने फरमा दिया, जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं। जेको नबी जो न थींदो वो अल्लाह जो भी न थींदो। तरी त चए तो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। मां अल्लाह जी मोहब्बत चाहियो था त पोइ मुंहिंजे मोहम्मद जी ताबेदारी कयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साहबी तो जे मां हिन खे हा भी न कई न भी न कई, बस ईअं चयोमांसि भला तव्हां नबी साईं ॾे वञो, साईं खे सलाम ॾियो ऐं चओसि त साईं मोहम्मद आसिफ तो चे मां पाण अचां। साहबी चए तो मां वयमि त सयूं, पर मुंहिंजी दिलि हले पई अलाए इहो रिश्तो बि थींदो अलाए न थींदो, पर वरी बि रब में उम्मीद आहे। हे जो घर आयो त न्याणी थी चए, न्याणी सॼी ॻाल्हि सम्झी वई, पोइ बि पीउ खे पको थी करे बाबा महबूब जो कहिड़ो न्यापो आहे। न्याणी ॻाल्हि वॾी थी वई आहे, बाबा ख़ैर त आहे। न्याणी थी चए बाबा ख़ैर त आहे, चए मदीने वारे साईं तुंहिंजो रिश्तो चूंडियो आहे, पर अथी वार गुंडीदार, चप थुल्ला, रंग जो मुश्की, सूरत जो सोणो कोने, सीरत जो सोणो आ, कुरान जो हाफ़िज़ आ, नबी जो साहबी आ। हाणे मां हा कयां या न कयां, तुझी भी यादगिरी अचे थी होरे दिलबर जो न्यापो। न्याणीअ जी अखियुनि मां पाणी अची वियो। ओ चाकर सुल्तान जे ॻोठ वारो, इर्दो गिर्द नवाज़ाइल मुसलमानो, बुधो बुधो कंबर शदाद कोट मीरो खान जे आसपास जे इलाके जा मुसलमानो। न्याणी थी चए बाबा इहो रिश्तो मांखे क़बूल आ क़बूल आ क़बूल आ। ओ बाबा मुझे मुड़स के न ॾिसजांइ त वार गुंडीदार तस, चप थुल्ला तस, रंग जो मुश्किया, ॾाठे के न ॾिसजांइ त सीरत जो सूरत जो सोणो न आहे। न बाबा जहिड़ो बि आहे मांखे क़बूल आहे, छो त मुड़स के न ॾिसजांइ जंहिंजो नालो खणी आवा उन मोहम्मद जे नाले जी लज कजांइ। बाबा हिन मोहम्मद जे नाले खे पंहिंजे घर मां ख़ाली न मोटाई जाए। इहो नालो मोटाईंदे त पोइ बदनसीब थींदासीं, छो त इहो नालो रब पंहिंजे नाले सां गॾु जन्नत जे वण वण ते लिखायो आहे। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने मोहम्मद मुस्तफा, नारे तकबीर। बाबा इन नाले खे न मोटाई जाए, छो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह रब पंहिंजे नाले सां गॾु लिखायो आहे। पंहिंजी दिलि ते हथ रखो। असां केॾो त मुस्तफ़ा खे नाराज़ कंदा आहियूं, नबी जी सुन्नत खे ज़बो करे उन दौर जी छोकिरियुनि खे ॾिसो, चए थी बाबा इन मोहम्मद जो नालो न मोटाईंजांइ। मुड़स खे राज़ी कर, मदीने वारे साईं खे राज़ी कर। अबोदो जे मोहम्मद आसिफ न्याणी जा इहे लफ़्ज़ ॿुधी मुंहिंजी दिलि वॾी थी वई। मां जल्दी जल्दी आया मता साईं नाराज़ न थे। हे जो पोतो साईं खे चए साईं मां तव्हांजो न्यापो ॾिनो, पर मोहम्मद आसिफ हा भी न कई न भी न कई। छा चए मां अचां थो साईं ॾे। साईं वरी हिनखे चयो दिलि जाए कर, अल्लाह भलाई कंदो। वाह नबी तुंहिंजा लफ़्ज़ केरु भलाई कंदो, अल्लाह भलाई कंदो। अख मारे कर किसो पूरो कयां। एतिरे में मोहम्मद आसिफ पहुतो। अस्सलाम वालेकुम। सचो वाक़ियो अथव, हयात सहाबा जे किताब में लिखल अथव। हे आखाणी न अथव त मां हथ जी ठाही आहे, हुज़ूर जे दौर जो वाक़ियो आहे। साईं ने आयो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मोहम्मद आसिफ, या रसूल अल्लाह मूंखे रिश्तो क़बूल आहे। साहबी जी दिलि वॾी थी वई। मां जहिड़े बदसूरत खे ॿियो केरु ॾियां, अहिड़ी सुहिणी छोकिरी मिले, रिश्तो क़बूल आहे। दिलबर नबी चयो त भला तूं पंहिंजी न्याणीअ खे हिन जा पार पता ॾिना। हाज़े ॿुधायो मांसि त वार गुंडीदार, चप थुल्ला, रंग जो मुश्की, सूरत में सोणो न आहे, सीरत में सोणो आहे। साद नालो तस। चे पोइ न्याणी छा चयो? चे न्याणी चयो त बाबा मां क़यामत ताईं फ़ख़ुर कंदमि कंहिंखे मुड़ुस अबे ॻोल्हे ॾिनो,
के मुड़स ॾाॾे ॻोल्हे ॾिनो के मासी चाची ॾाॾी नानी शादी कराए मां उहा औरत जो मुंहिंजो मुड़स मोहम्मद रसूलुल्लाह चूंडियो। अल्लाहु अकबर मांजे लाइ फ़ख़ुर आहे। अच्छा साईं फरमायो घोट सुरिया त तुंहिंजो निकाह पढ़ायां सुभान अल्लाह कर। हिन वाक़े सां मां दुआ थो कयां जेके छड़ा वेठा आहिनि अल्लाह कंदो उन्हनि जी शादी थी वेंदी। हेॾे हिते त वॾी आमीन हे त को छड़नि जो पासो हेॾे अल्लाह कंदो हिन साल क़ुरान जा आशिक़ो दीन जा परवानो दिलबर नबी जो चे हलिया त निकाह पढ़ाया इंशाअल्लाह तव्हांजो निकाह मां पढ़ाईंदुसि। अल्लाह अकबर कबीरा मुझे दिलबर फरमायो साद हेॾे ख्याल कर निकाह थींदो आहे त पोइ हक़ मार वठबो आहे। छा वठबो? हक़ मार। साद जी साईं ॾे हक़ मार। याद रखजांइ इते हिकिड़ो नुक़्तो थो ॿुधायां अबू बकर सिद्दीक़ खे न ॻाल्हाइजांइ दुनिया में वाहिद साहबी आहे अबू बकर जे नबी साईं खे चयो साईं मां आयशा न्याणी बि ॾियांव थो हक़ महर बि नथो वठांव हक़ महर बि बीबी आयशा खे मां बाबो अबू बकर पाण थो ॾियां। अहिड़ो को सोरो त ॾेखार। हिते त सोरो 7 लख था वठनि न्याणीअ जा के 5 लख के 7 तोला सोन था वठनि। अड़े सिद्दीक़ जहिड़ो सोरो केरु थींदो जे आयशा बि ॾियां थो हक़ महर बि मां बाबो पाण थो ॾियां। वाह सिद्दीक़ तॾहिं त हुज़ूर जे भाकुर में सुतल आहे। तन मन धन घोर कई जे इब्राहिम घोर कयो ईअं अबू बकर बि घोर कयो। अख मां ॾे साहबी चए थो साईं मां मिस्कीन ग़रीब साईं मां खे हिकिड़े जोड़े में घर वारनि कढी छॾियो माल मिल्कत खसे छॾियऊं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो कलमो पढ़ियो त न घर थी न अबो अम्मा न भेण भाउ अकेलो आहियां या रसूल अल्लाह तुंहिंजो तालिब असाबे सुफ़ा जो थलो ॾिठो अथव नबी साईं जे रोज़े जे भरिसां हेरो इते सबक वठंदो आहियां साईं मां खे घर बि कोन ई शादी बि कराए घर बि ॾे हक़ महर बि वठी ॾे। असां हुजऊं त लठ खणूं असां हिन दौर जा मौलवी लठ खणूं अरे शादी बि मां कराया घर बि मां वठी ॾियां वरी हक़ महर बि मां। हाय मुंहिंजा दिल पर नबी तूं केॾो त शफ़ीक़ आं केॾो त रहीम आं पंहिंजे शागिर्द खे ईअं न चए त हे छा आहे शादी बि असां करायूं इलाज करे पंहिंजी शिकिल सूरत ॾिस वरी घर बि असां वठी ॾियूं। दिलबर सम्झी वियो त हे मजबूर आहे मुंहिंजे कलमे जे करे सभु कुझु खसिजी वियो अथसि। नबी ऐलान कयो ओ साहबियो तामो केड़ो मुजाहिद आ जेको मुझे गरीब जी मदद करे। जे बाऊ मंठार अली वारा इन जी पूरी टीम ऐलान कंदी आ अचो असां जी वेलफेयर एसोसिएशन सां ताउन कयो त गरीबन जी न्याणिन खे असां ॾाजो वठी ॾियूं। खुदा जो कसम आ इहा नबियन जी सिफ़त अथव कंहिंजी सिफ़त आहे इन्हनि सां ताउन कंदा कयो पंहिंजे बच्चन जे लाइ गरीबन मिस्कीनन जे लाइ बेवान जे लाइ मदद कंदा कयो छो त इहो हुजूर साईं जी सिफ़त आहे इहो नबी जी सुन्नत वारो अमल आहे। गरीबन जी मदद करणु बेवान जी मदद करणु न्याणिन खे ॾाजा वठी ॾियणु इहा गरीबन जी सुन्नत हुजूर जी सुन्नत आहे। अल्लाह जे रसूल चो केरु आहे नबी पाण तो चंदे जो ऐलान करे केरु आहे जेको उथे मुंहिंजे गरीब साहबीअ खे घर वठी ॾे घर ठाराए ॾे हक़ महर बि ॾे। नबी ऐलान कयो सखी साहब हजरत उस्मान उथी बीठो उस्मान तो उस्मान है ना लब्बैक या रसूल अल्लाह फरमाया 700 दिरहम तो ॾियां हिन दौर जा 7 लख साईं हे वठो उस्मान साईं तो जे 7 लख दी न दौर जा 700 दिरहम खण वञी जगह बि ठाराए घर बि ठाराए हक़ महर बि वठ पंहिंजी घरवारी खे ॾे ऐं न्याणीअ जो वञी पंहिंजी घरवारीअ जो ॾाजो बि वठ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढा ख़ुशि थिया उहे पैसा हुन साहबी खे ॾिनऊं चए वञ तूं पंहिंजी घरवारी जो ॾाजो वठ घर ठाराए त पोइ मां निकाह पढ़ायां। जागो था न हे बाज़ार में वियो अञा घर ठहण जे लाइ ऑर्डर ॾिनई अञा बाज़ार मां ॾाजो थो वठे तेरो कननि ते आवाज़ आयो हय्या अलल जिहाद हय्या अलल जिहाद जिहाद जो ऐलान थियो जंग तैयार आहे जेके शहादत वठणी आहे त हलियो अचे। हज़रत साद पंहिंजी दिलि ते हथ हयो छॾ शादी जा शौक़ अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर छॾ शादी जा शौक़ साद होॾो जन्नत सॾई थी मोहम्मद रसूलुल्लाह सॾई पियो
उहे पैसा खीसे मो कढी दुकानदार के जे बी तकड़ न कर ॾाजो पो वरदासे जिंदा बचम त शादी कंदासे न त हाली शहादत सॾे थी मां गरीब मिसकीन आ मां वटि तलवार कोन्हे हिन ॾाजे जे पैसनि मो तलवार इते थोरो जागो था इते थोरो नुक़्तो थो सम्झायां ॾिसो तव्हां असांखे अलाह साईं 5 दफ़ा सॾु थो करे मस्जिद मो हय्या अल सलाह आज़ान खणी केर बि ॾे असलम साहब ॾे ॿियो को ॾे पर नालो कंहिंजो थो खणे अल्लाह जो हे रिड फ़कीर तोखे सॾु था कनि हय्या अल सलाह तूं नमाज़ ते नथो अचे चांहि जे कोप ते शदात कोट खे होटल जी यारी नथो छॾे यार जे कोप खे नथो छॾे नमाज़ ते नथो अचे सलाम आहिनि सहाबा खे जे हय्या अल जिहाद ते पंहिंजी शादी विसरी वई सिधो जिहाद ते खटी त इहे विया न साहबी चए थो मां तलवार वती मां हथियार वता मां ज़िर वती ऐं चएसि हिकिड़ी चादर बि ॾे छो त नबी साईं जे सिफ़नि में वेंदुमि त हुज़ूर सुञाणींदो चवंदो साद तूं हलियो वञ ॿी जंग में अचिजांइ छो त तुंहिंजी शादी तयार आहे हेरे हीअं लिकी करे वञा हीअं बुट हणी करे वञा जीअं मैदान जिहाद में मूंखे को सुञाणे बि न अछो कपिड़ो पाते अछी चादर में पाण खे वेड़े वरी कुझु लिखे थो उन में लिखे थो त सोना उस्मान मूंखे माफ़ कजांइ मां जेकॾहिं शहीद थी वियुमि त मुंहिंजा ही बकाया पैसा अमानत आहे उस्मान जी वापसि ॾिजोसि ऐं चइजोसि त तुंहिंजी महिरबानी मुंहिंजे सोरे खे चइजो तुंहिंजी बि महिरबानी मुंहिंजी कुंवार मुस्तक़बिल जी जेका थिए पई उनखे बि चइजो तुंहिंजी महिरबानी मां जहिड़े बदशिकिल खे तव्हां क़बूल कयो मूंखे शहादत जो शौक़ु थी वियो इन जे करे निकाह मां न करे सघियुमि हीअ अमानत हज़रत उस्मान खे ॾिजो ऐं चइजोसि त मां मुजाहिद खे माफ़ करे तुंहिंजे पैसनि मां जिहाद जा हथियार वठी करे फी सबीलिल्लाह मैदान में थो अचां ये लफ़्ज़ लिखी वरी खीसे में रखी छॾे त जे शहीद थियम त पाणी या तहरीर पर्दा बकाया पैसा रखे हेरे तक जाए हीअं बुट ॿधे सॼी जान खे कपिड़ो वेड़ल आहे रुगो हीअं अखियूं ज़ाहिर हीअं जो अचे त जंग में नबी से सहाबा जूं सिफ़ूं तो सिधियूं करे वरी चए तो बी साद हज़रत अली से वॾो होशियार आहे मता तोखे सुञाणे न वञे अली चवे न त या रसूल अल्लाह हे त शादी वारो घोट आयो थी मता मोटाए न जंग हले त पोइ विच जंग में वञा थो किताब लिखंदा ॿुधो आख़िरी ॻाल्हियूं न मां दुआ करण वारो आहियां जॾहिं विच जंग तयार थी लड़ाई हले पई हे आयो हीअं पंहिंजी जान खे कपिड़ो वेड़े करे अची जो तलवारनि सां हमलो शुरू कयईं कई काफ़िर जनम रसीद कयईं हज़रत अली जी नज़र पइजी वई हज़रत अली चए तो केरा जवान जेको अच्छी चादर में वेड़ल आहे वाह जो जिहाद तो करे हज़रत अली पियो चए मूंखे ईअं पियो लॻे ॼण आसमान मां को मलाइको लथो मलाइको जी पोशाक अशी थींदी आहे एडी लड़ाई आसमान में को फरिश्तो लथो आहे जंग खत्म थी साहबा केतरा शहीद थिया हो ज़ालिम भी केतरा जहन्नम पहुता नबी साईं हाज़री वती त केर साहबी बचा केर शहीद थिया हाणे शहीदन जा जनाज़ा खणी चो त मां मोहम्मद ॾिसां जनाज़ो पढ़ायां ये हाज़री वठंदे वठंदे शहीदन जा जनाज़ा गॾु कंदे हज़रत अली साईं तो चए साईं हिकिड़ो जनाज़ो अजीब आहे सजी चादर वेड़ल तस अलाए केरा सुञाणो न ता गंढ बदल तस नबी से फरमायो जनाज़ो खणी चो मां मोहम्मद जी झोल में सुमारियो सुभान अल्लाह डरी हज़रत अली तो चए मांखे त मलाइको तो लगी अलाए केरा असा न सुञातो पेरन ताईं बंदा फरमा खणी जो जड़े नबी साईं जी झोल में रखियो त हज़रत उमर को रड़ निकरी वई हज़रत उमर तो चे हाय काश इते मां उमर हुजा अल्लाह अकबर इते मां उमर हुजा मोहम्मद रसूलुल्लाह जी झोल में सुतल हुजा खटी वे मुजाहिद तू केरा तुझो दीदार त कयो अबू बकर उमर साहबा मथों बीठान हज़रत अली साईं के हुकुम थियो त गंढ खोल त मां मोहम्मद इन जो दीदार कया जहाँ जो गंढ खोलियो तो हुजूर को डर निकरी वई है त मुझो साथ साबिया जेके शादी जो शौक हो जे गरीब के घर भी न हो हुकूमत भी न हो सुने उस्मान जा पैसा ऐ हे त डाजो वठण वियो हे के मल आयो आ पाण फमा से खबर न अलाए किए जंग में चोरी आयो आ फमा खीसो त ॾिसो कपड़न में खीसे में जो ॾिसन त कुछ लिखत में तरीरा या रसूल अल्लाह मां जो थोरो न थो
मुझा दिल भर माता जो थोरो नथो लाए सगां ता वॾा मेहरबान नबी आयो साईं तवा मुझे मतो शफ़क़त कई मां जड़े बदसूरत के ता सोनी कुंवार वठी दिनी साईं मां उन न्याणीअ जो भी थोरो कबूल तो कयां जे मुखे रिश्ते में कबूल कयो साईं मां उन पांजे मुस्तक़बिल जे सोरे जो भी थोरो कबूल तो कयां जे बदशिकिल मां जड़े के कबूल कयो हज़रत उस्मान जा थोरा नथो लाए सगां जे मां गरीब जी मदद कई पैसो हाव जी पाड़ा चंगन भलन के प्यारो आ खीसे मो पैसा कढण वडी गाल आ पर उस्मान तुझो थोरो लाए न सगंदुम जो 700 दिरहम इन दौर जा 7 लख माखे दिने जगह ठहराइण जे लाइ पर मुझा दिल भर एडो ऐलान थियो हयाल अल जिहाद माखो सब कुछ विसरियो माखे शहादत जो शौक वधी वियो मुझा दिल भर मुके माफ कजाए मुझी अमानत जा पैसा हजरत उस्मान के वापस ॾिजाए जे जांस त तुझा पैसा हिकड़े मुसाफिर जे हथियारन में अल्लाह ताला कबूल कया यो वाक्यो बुधी या तहरीर बुधी साहब रोई वेठा खुद नबी साईं जी अखियुनि घोड़ा वही आया दिल पर भी रोई वेठो चाकर सुल्तान जे ॻोठ वारो जॾहिं हुजूर साईं रुनो अल्लाह जो अर्श भी लुॾी वियो अल्लाह जी रहमत जोश में आई अल्लाह जो नबी पंहिंजे दिल पर साहबीअ जे चेहरे खे ॾिसे त मुंहिंजो मोहम्मद भी रोई वे ओ मुंहिंजा अल्लाह केॾा तमा के दीवाना आशिक ॾिनई जेके 7 घरनि में वापस न्यापो मिलियो त तुझी शादीअ जे लाइ असां वटि छोकिरी कोन्हे पर मां इन खे चूंडे हिकिड़ी भली कुंवार वठी ॾिनी पर मुंहिंजा साहबी केॾा त जन्नत जा शौक़ीन आहिनि शहादत जा शौक़ीन आहिनि जो कुंवार विसरी वई शादी विसरी वई हाँ पैसा भी मिलल 7 लख खीसे में हुजन सब शौक़ विसरी विया पोइ भी जन्नत जा राई थी विया ये नबी रोए पयो चाकर सुल्तान वारो अल्लाह जी रहमत जोश में आई छो त मुझो मोहम्मद रोईंदो आ त ॿियो कोई न परचाईंदो आ अर्श वारो रब परचाईंदो आ छो त यतीम नबी आ अम्मा त नंढे हूंदे वफ़ात करे वयसि यतीम आ बाबो त ॾिठो ई कोन हुयई 8 सालन जो त ॾाॾो भी छॾे वयसि अल्लाह फरमा मुंहिंजा मोहम्मद तोखे भाउ कोन्हे जेको परचाए तोखे भेण कोन्हे जेका परचाए मुंहिंजा यतीम तोखे मां रब थो परचायां रो न मथे त नज़र कर हीअ जो नबी से मथे ॾिठो त अल्लाह ताला नूरानी पर्दा खणाए छॾिया रब जो दीदार त कर हीअ जो नबी ॾिठो त इन सहाबीअ जो जनाज़ो त नबी साईं जी झोल में हो पर इन सहाबीअ जो रूह जन्नत में मज़ा पियो वठे रूह एड़ो ही थींदो आहे न ये रूह मथे आ नबी साईं ॾिठो त उनखे 100 जन्नत जूं हूरा ये साद के भाकुर पाए चवन थियूं असांजो घोट अची वियो असांजो घोट अची वियो साहबी चवंदा हज़रत उमर नबी साईं मथे ॾिसे त मुस्कुराए ऐं झोल में ॾिसे त पंहिंजे महबूब खे यार खे नबी शागिर्द खे ॾिसी रोए हुजूर जा घोड़ा जीअं असांजा घोड़ा निकिरी आया इहे नबी जा घोड़ा भी निकिरी आया साहब चयोसि हे छा आहे मथे ॾिसो था मुस्कुरायो था हेठि ॾिसो था रो था पाण फरमायो अल्लाह मूंखे ॾेखारे थो हेठि पंहिंजे यार जी जुदाई में थो रोवां मथे ॾिसां थो त साद खे जन्नत जूं हूरां भाकुर पाए वेठियूं असांजो घोट अची वियो असांजो घोट अची वियो हाय साद तोखे हिते शादी नसीब न थी तोखे अल्लाह जन्नत जी हूरनि सां निकाह कराए छॾियो त मुंहिंजी ॻाल्हि जो ख़ुलासो इहो थियो मुंहिंजे वाइदे जो ख़ुलासो इहो थियो ॾिसो हे साहबी कुर्बानी ॾेई खटी विया तव्हांखे बि जेकॾहिं मस्जिद मां सॾु थिए अहिड़ी सुहिणी मस्जिद ठाही अथव मुंहिंजी ॾिसी अखियूं थधियूं थियूं अल्लाह जे घर मां आवाज़ अचे हया अल सलाह हया अल फलाह त निंड फिटाए नरम गरम बिस्तरा छॾे असां 5 वक़्त नमाज़ पढ़ंदासीं असां रब के राज़ी कंदासीं कुरान जी तिलावत कंदासीं अल्लाह से तव्हां असांखे क़ब्र जे अज़ाब खां बचाए अल्लाह से तव्हांजो वेहण क़बूल फरमाए ॿिनि में 5 मिंट बयान दोस्तनि जी फरमाइश ते मां 1.5 कलाक हलियुसि 5 मिंट दुआ जा दुरूद शरीफ पढ़ो अतहिया जी सूरत में सुहिणे नमूने वेहो त रब खां दुआ घुरूं अल्लाह असांजे हिन ख़ैर खे क़बूल फरमाए जिन भी फ़कीर मंठार सां ताउन कयो हिन जलसे में अल्लाह हुनजो ताउन क़बूल फरमाए 3 दफ़ा कुल भी पढ़ो दुरूद शरीफ भी पढ़ो पोइ दुआ घुरो
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। मुझा अल्लाह ये केड़ी जमात आई, अल्लाह इन्हनि जी हाज़िरी क़बूल फरमा। या अल्लाह असांजो कमी कोताहियूं माफ़ फरमा। मुझा मौला असां मेरा हूँ गुनाहगार हूँ पर बेग़ैरत न आहियूं, तौहीद वारा हूं। अल्लाह तौहीद जे सदके असांखे माफ़ फरमा। हिकु क़ुरान, ॿियो सैयद आले रसूल, ये जमात अछनि ॾाणनि सां अमड़ियूं न्याणियूं घर में वेही हथड़ा खयां अथऊं। अल्लाह तुंहिंजे दर ते मेड़ खणी आया आहियूं। सिंधीअ में चवंदा आहिनि सिंध जो रवाज आहे, कंहिंजे दर ते क़ुरान सैयद न्याणियूं वञनि त माण्हू पंहिंजा बचनि जा खून बि बख़्शे छॾींदा आहिनि। अल्लाह असां तुंहिंजे दर ते मेड़ में दुआ में आया आहियूं। अल्लाह असांखे ख़ाली न मोटा, मुंहिंजा मौला असांखे ख़ाली न मोटाए। हे मासूमनि ॿारनि बि हथ खयां थी, रब साईं इन्हनि जे हथनि खे क़बूल फरमा। ही नंढड़ा मोहम्मद हुसैन वारा ॿिया टिया मासूम वेठा आहिनि, दुआ में शरीक आहिनि। अल्लाह इन्हनि जा हथ न मोटाए। अल्लाह असांजे सभिनी नंढनि वॾनि खे शफ़ाए कामिला आजिला ॾे। जेके बीमार थी उन्हनि खे शफ़ा ॾे। मोहम्मद असलम साहब बि जेके तकलीफ़ आहे जिस्म में, अल्लाह उन्हनि खे शफ़ा अता फरमाए। जिन खे जेके बि घरनि में बीमार आहिनि, जिन जा नाला अचनि था, जिन जा नथा अचनि, सभिनी जे लाइ रब दुआ थो कयां, अल्लाह उन्हनि खे शफ़ाए कामिला आजिला ॾे। मुंहिंजा रब साईं के अस्पतालुनि में दाख़िल आहिनि उन्हनि खे बि शफ़ा ॾे। के मके मदीने खां वेठा आहिनि, के हिन ॻोठ जा दुबई में वेठा आहिनि, के ॿार आहिनि जेके बाक़ाइदा जलसनि सां ताउन बि कंदा आहिनि। अल्लाह उन्हनि जे ख़ैर बि क़बूल फरमाए, उन्हनि जी बि हिफ़ाज़त फरमाए, उन्हनि जे बचनि जी बि हिफ़ाज़त फरमाए। मुंहिंजा अल्लाह असांखे क़बर जे अज़ाब खां बचा। क़बर नांगनि जो घर आहे, क़बर जीतनि जो घर आहे, क़बर ऊंधाई जो घर आहे। मुंहिंजा मौला असां दुनिया जी बाहि नथा सही सघूं, जहन्नम जी बाहि काॾूं सही सघंदासीं। हीअ असांजी कचड़ी खल आहे जेका जहन्नम जी बाहि न सही सघंदी। में कुॾंदी आहे किले ते, असांजो बि किलो थी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन जे आसरे पिया कुॾूं। मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं, उन जे सदके असांखे माफ़ कजाए। मुंहिंजा मौला असांजी ज़ुबान खे ज़िक्र शुक्र सब्र जी तौफ़ीक़ ॾे। भाऊ महमूद जे लाइ बि दुआ घुरो, अल्लाह इनखे शफ़ाए कामिला आजिला ॾे। मुंहिंजा रब साईं जेके औलाद कोन्हे, जिन नौजवाननि मूंखे औलाद लाइ चयो आहे, अल्लाह उन्हनि खे नरीना साले औलाद ॾे। जिन नौजवाननि जूं शादियूं न आहिनि थियल, उन्हनि जो रिश्तो आसान फरमाए। मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा रब साईं असांखे घुरणु नथो अचे, अण घुरियो नसीब फरमाए। राति जा 2 था थियनि, क़बूलियत जी घड़ी आहे। सॼी सिंध बलोचिस्तान में तुंहिंजे क़ुरान जो न्यापो था ॾियूं। असांजे मथां सतारी जी चादर था फरमाए। असांखे झंग झर में क़ुरान जी ख़िदमत लाइ क़बूल फरमाए। हिते मक्सी साहब, ख़ासकली साहब जेके पढ़ाइनि था तालिबनि खे हाफ़िज़ कारी, अल्लाह इन्हनि जी ख़ैर महिनत खे क़बूल फरमाए। जेके मासूम ॿार पढ़नि था उन्हनि जो बि पढ़णु क़बूल फरमाए। इन वेलफेयर में जेके बि माली जानी ताउन कनि था भाऊ मंठार जी पूरी टीम सां, अल्लाह उन्हनि जो ख़ैर क़बूल फरमाए। मस्जिद शरीफ़ जो जेको रहियल कमु आहे उन में बि आसानी फरमाए। मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा रब साईं दुनिया छॾे वञूं, असांजी ज़ुबान खे हमेशह ज़िक्र शुक्र सब्र जी तौफ़ीक़ ॾे। आख़िरी वक़्तु हुजे ईमान कामिल सां, एहसान कामिल सां, इस्लाम कामिल सां असांजो ख़ात्मो कलमे ईमान सां नसीब फरमाए। भाऊ असलम बि अर्ज़ु कयो ॿियनि दोस्तनि खे जिन खे दिलि में ख़वाहिश आहे कि क़ुरान आले रसूल जी झोल में आहे, हिन जे सदके मुंहिंजा मौला तूं मुसब्बिबुल असबाब आहे, हिननि बहाननि खे काबतुल्लाह ॾेखार। मिठे मोहम्मद जो रोज़ो सभिनी खे ॾेखार। मुंहिंजा अल्लाह राति जे वॻड़े में कारी किविल दुआ घुरी हुई, मसनवी शरीफ़ में लिखियल आहे। किविल चयो मौला मां त मख़लूक में अदना मख़लूक आहे, कंहिंजे पेर जे हेठो अचां बि मरी वञा, पर 7 समंड परे मां काबतुल्लाह आहे। जे किविल खे बि बेतुल्लाह ॾेखारे त ॾेखारे थो सघे। रब कबूतर खे मोकिलियो, किविल उन जे कबूतर जे पेरनि में चुंबड़ी पई, कबूतर उॾरी हतीम में अची किविल खे लाथई। मुंहिंजा मौला किविल खे काबतुल्लाह ॾेखारी। असां त तुंहिंजा बाना आहियूं, असांखे बार बार बेतुल्लाह ॾेखार। रोज़े रसूलुल्लाह जी सलामी नसीब फरमाए। अल्लाहुम्मा रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन मिनल ख़ासिरीन। अल्लाहुम्मा ज़य्यिन अख़लाक़ना बिल क़ुरआन, आमीन चो। व नज्जना मिनन नार बिल क़ुरआन व अदखिलना फिल जन्नत बिल क़ुरआन। अल्लाहुम्मा जअलिल क़ुरआन लना फिद दुनिया क़रीना
वफिल क़ब्र मुनसा व अला सिरात नूरा वफिल जन्नत रफ़ीक़ा व मिनन नारि सित्रन व हिजाबा व इलल खैरात कुल्लिहा दलीला फ़क्तबना अला तमाम वरज़ुक़ना अदाम बिल क़ल्बि वल लिसान व हुब्बिल खैर व सआदा वल बशारत मिनल ईमान। जिन बच्चन खिदमत कई मानियूं पचायूं उन्हनि जी खिदमत कबूल फरमाए, लाउड वारे खिदमत कई कबूल फरमाए। सल्लल्लाहु ताला अला रसूल खैर खल्क़ी मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि अजमईन सुम्मा अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।